सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। भगत साहब प्रोग्राम हो सखर तो सखर में प्रोग्राम हो तो भगत साहब तबीयत ही ॾाढी खराब। मुझी तबीयत एडी खराब है, बुखार जुकाम डबल नमूनिया तव्हांजो उथण जहिड़ो बि पवंदो। ऐसा सभिनी खे मना कई था उथो बि न। तबीयत एतरी खराब आहे त तव्हां कुझु कयो बि न। ऐं जीअं जीअं प्रभात थी थी पई वई त भगत साहब न ॻाल्हाइण सघणो न उथणो, तबीयत ॾाढी ख़राब हुई। ऐं जेके बाजा भक्ति वारा उनखे चए थी तव्हां भक्ति शुरू कयो, मां बाद में अचां थो। ऐं जीअं उन्हनि भक्ति शुरू कई ऐं जीअं टाइम थियो तो भगत साहब उथण जी कोशिशि कई। सभिनी चयोसीं तव्हांखे उथणो ई न आहे, तव्हांजी तबीयत एतिरी ख़राबु आहे, एतिरो सियारो आहे, एतिरी मौसम आहे, तव्हां करे ॿाहिरि निकिरो। एॾी हर क़िस्म जी तव्हांजी हालत अहिड़ी आहे जो तव्हां दर को ॿाहिरि बि न निकिरो। ऐं पोइ जेको भगत साहब चयो ॾिसो तबियत माहौल सियारो जेको बि कुझु आहे उहो सभु पंहिंजी जॻह ते, लेकिन ॻाइण लॻा ॻाइण जी आवाज़ मुंहिंजो आहे किथे। आवाज़ उन सचे साईं जो रहमत थियल आहे तुंहिंजो गलो बीहंदो ई न। जॾहिं फ़क़ीर मुंहिंजो गलो बंदि कयो ऐं सचे साईं चयो तुंहिंजो गलो बीहंदो ई न। हाणे गलो ई हुजे त मुंहिंजो गलो कीअं बीहंदो? तंहिं करे मां तुंहिंजे गले जे लाइ वञा थो, पंहिंजी तबियत लाइ थोरे वञा थो। मां तुंहिंजी सचे साईं जी रहमत खणी करे वञा थो। ऐं भगत साहब जीअं ॿाहिरि आयो पंजाल में पहुतो ऐं जीअं उन सचे साईं खे यादि करे पहिरियों ई आलाप ॾिनो तो गले जेको कमु कयो तव्हांजो मुसलसल लगातार वो तक़रीबन 7-8 कलाकनि ताईं ॻाईंदो रहियो। ऐं गलो त जेको सही थियो, पर डबल नमूनिया बुखार बीमारियूं जेके बि हुयूं उन ॻाइण सां गॾु ख़तमु थी वियूं। बिल्कुलु नओ बनो ताज़ो तवानो सभु कुझु बहितर।